नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त हिंगोर ने भरिसां ॻोठ ॾिनो केरी में गुलाम अली केरी ऐं नसीम केरी में तलाक थियण बाद 12 वरे जो ॿार शाहज़ेब केरी ज़हनी माज़ूर बणिजी वियो। शाहज़ेब घर में ज़ाल मुड़ुस जे झगड़े ऐं माउ पीउ जी शफ़क़त खां महरूम थियण खां पोइ पंहिंजो ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो आहे। शाहज़ेब जो पीउ गुलाम अली केरी ॿी औरत मरियम केरी सां शादी कई ऐं नसीम केरी बि तलाक बाद ॿी शादी करे छॾी आहे, घर छॾी वई आहे। जंहिं बाद शाहज़ेब पंहिंजे नाने मनु केरी जे घर में रहण सां गॾु रहण लॻो आहे। ॻोठाणनि ॿुधायो त ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हुजण करे शाहज़ेब ऐं ॿिनि ॿारनि सां विढ़ंदो आहे, जंहिं करे मुस्तक़बिल जे हिन मेमार खे चरियो करार ॾेई खट सां कंध में रसो ॿधो वेंदो। हू नाने मनु केरी वटि गुरबत सबबु कपिड़ा न हुजण करे खेसि उघाड़ो करे खट सां ॿधो वियो हो, जीअं ॻोठाणे जा ॿार साणुसि विढ़नि न। जंहिंजी ख़बर जो MPA सईद ज़ुल्फ़कार अली शाह नोटिस वठण बाद असिस्टेंट कमिश्नर सिंधड़ी प्रेमचंद मुख्तियारकार गुलाम मुस्तफ़ा यूसुफ़ाणी ऐं सिंधड़ी SHO मजीद सिंधड़ी पुलिस सां गॾु मुतासिर ॿार जे घर रसी पंहिंजे हथनि सां खोली विंजराए कपिड़ा पाराए मीरपुर ख़ास जे निजी अस्पताल में नफ़्सियाती डॉक्टर ईश्वर लाल खां चेकअप करायो ऐं बाद में ॻोठ छॾियो वियो। MPA ज़ुल्फ़कार अली शाह सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त मुंहिंजे तक जे ॻोठ ॾिनो केरी में ज़हनी माज़ूर ॿार जो ख़र्च मां पंहिंजे ज़िमे खंयो ऐं संदुसि सुठे डॉक्टरनि खां इलाज करे इंतिज़ामिया खे हिदायत कई आहे त रूटीन में संदुसि देखभाल करे असांखे रिपोर्ट ॾिनी वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।